अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, कंडियारो में वेगी भेण सां निकाह खिलाफ़ वारसनि जो एहतिजाज। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफरी मूजिब कंडियारो भरिसां ॻोठ भुगल ख़ान जावरी जे रहिवासी ॻोठाणे धणी बख़्श ख़ान मोहम्मद गुलबहार पारां इंसाफ़ लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते ख़ान मोहम्मद जावरी दाईंदे चयो त बाअसर रांझो जावरी ऐं भाइटियो एजाज़ मुंहिंजी भाइटी खे अगवा करे खणी विया आहिनि। उन्हनि दाईंदे चयो त एजाज़ जावरी वेगी भेण शमशाद उर्फ़ चमल सां प्यार जो परणो कयो आहे, जेको ग़लति आहे। अहिड़े नाइंसाफ़ी ख़िलाफ़ कंडियारो थाणे ते रिपोर्ट पिणु दाख़िल कराई आहे। हुननि वधीक चयो त इस्लाम में बि वेगी भेण सां निकाह जी इजाज़त नथो ॾे। नोटिस वठी भाइटे एजाज़ ख़िलाफ़ क़दम खणी वेगी भेण सां निकाह ख़तमु करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।